जेको मुसलमान बैतुल्लाह में इबादत करे थो, मस्जिद नबवी में दुरूद पाक पढ़े थो, जेको इंसान अल्लाह अल्लाह ज़िक्र थो करे, बराबर उन्हनि जूं फज़ीलतूं आहिनि, पर तालिबुल इल्म जो दर्जो इन्हनि सभिनी खां वधीक आहे। त उहो जज साहब जॾहिं ॻोठ में ईंदो आहे पंहिंजे तालिबनि जे लाइ चौंपल वठी, त उहे चौंपलियूं तालिबनि खे पंहिंजे हथ सां पाण पाराईंदो आहे। हर तालिब खे पंहिंजे हथनि सां, जीअं दुकान ते तव्हां सां इंसान जॾहिं वेंदा आहियूं त दुकानदार लालच में बूट पाराईंदो आहे, त उहो एॾो वॾो जज दुनिया जे मनसब वारो, लेकिन तालिबुल इल्मनि खे चौंपल उहो पाण थो पाराए। मुसलमानो, ही जेके क़ुरान जा दीन जा मदरसा आहिनि, इहो अहिड़ो सदको जारी आहे जेको हमेशह ई हमेशह आहे। ऐं हिकिड़ो आलिम दीन आहे जेको मूंसां गॾु पढ़ियो आहे, हज़रत साईं वालिद साहिब सां मुंहिंजो रूहानी तालुक़ आहे। साईं वालिद साहिब जन उन्हनि खे फरमायो त पुट, तालिबनि जी पाण ख़िदमत कंदो कर, मानी पाण खाराए, सार सबार पाण कर, तालिबुल जो वॾो दर्जो आहे। हाणे उहो आलिम सगोरो मूंखे चवे पियो त साईं घणो अरसो मां पाण तालिबनि जी पाण ख़िदमत कई, लेकिन मसरूफ़ियतुनि जे करे मां चयुमि त हाणे तालिब जी ख़िदमत मां नथो कयां, ॿिए उस्ताद जे हवाले थो कयां। कि राति जो सुतो पियो हुउमि, ॾिठुमि त तालिब मदरसे जे कमरे मां मानी खणी अचनि था, उन्हनि खे हिकिड़े हथ ते भाॼी आहे, ॿिए हथ ते मानी आहे। मां उन्हनि खां पुछो त तव्हांखे मानी केरु थो ॾे? त तालिबनि मूंखे चयो साईं अम्मा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा असांखे ॿोड़ ॾे थी, अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा असांजे हथ ते मानी रखी थी। त मूंखे सबक़ आयो, ओड़ी महिल ई रब खां गुनाहनि जी माफ़ी वरितमि। अल्लाह साईं, जेका तूं तालिबनि जी ख़िदमत ॾे थो, इहा ख़िदमत हमेशह मूंखे नसीब कर। त मुसलमानो, दीन जो बका, मुहम्मद मुस्तफ़ा जे शरीयत जो बका, दीन इस्लाम जो बका अल्लाह साईं मदारिस दीनीअ सां रखियो आहे। तंहिंजे करे असांजे बुज़ुर्गनि असलाफ दरवेशनि उम्मत जे अंदरि दीन जे बका जे लाइ मदारिस ऐं क़ुरान जी तालीम खे जारी कयो।